नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जी सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो मां ख़बर ॾींदड़ आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में थियल इंसानियत सोज़ वाक़िए जी याद में कपरो में अॼु बि हर अख आली है। कपरो जे मुख्तलिफ स्कूलन में आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने जी याद में मुख्तलिफ प्रोग्राम थी गुज़रिया। जॾहिं त कपरो जे मुख्तलिफ स्कूलन थी सिमाल पब्लिक स्कूल, ईगल हाउस ग्रामर पब्लिक स्कूल, रोशन तारा हाई स्कूल, डिसेंट पब्लिक स्कूल, रॉयल पब्लिक स्कूल, इस्लामिया हाई स्कूल, गवर्नमेंट हाई स्कूल लूणकान समेत ॿियनि स्कूलन में थियल प्रोग्रामन में आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में 16 दिसंबर 2014 में शहीद थियल गुलन जड़न ॿारनि खे तकरीरुनि समेत टेबलोस में जबरदस्त भेटा पेश कई वई। पेशावर साने बाबत मुख्तलिफ स्कूलन जे शागिर्दन ऐं शागिर्दियन गुलाम हुसैन, मुबशिरा, राबेल, नताशा, दिशा, हूर, फातिमा, मुनीबा, आयशा, अरमना, हुरा रईस, अरूबा रमजान तकरीरूं करे शहीद थियल ॿारनि समेत इन्हनि जे वालिदैन खे खराज तहसीन पेश कयो। उन मौके ते स्कूलन जे प्रिंसिपलन सुरेश कुमार, अली मोहम्मद लुंड, मोहम्मद तैयब कायमखानी, मैडम नादिया, मोहसिन बीकानेरी, अरशद बिरोई, अब्दुल गनी बोजदार, मोहम्मद रफीक राजपूत, मुनीर लगारी समेत उस्तादन पेशावर साने बाबत खिताब कंदे चयो आहे त पेशावर सानियो क़ौम जे लाइ वॾो इम्तिहान हो, लेकिन असांजे बहादुर क़ौम इन साने खां पोइ बि तालीम जे मैदान में ॿ क़दम अॻिते आहे। असांखे पेशावर साने में शहीद थियल ॿारनि जे ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। अॼु बि स्कूलनि में ॿारनि जी पढ़ाई ॾिसंदे फ़ख्र सां चई सघूं था त दहशतगर्दन हार खाधी है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।